गुज़ारियूं ही वॾियूं वॾियूं गाॾियूं हलनि था आई मंचा तपाइनि था मटियारी ज़िले जे फंक्शनल लीग अॻुवाणनि नसीर अहमद मेमण शोएब बलोच जी अॻुवाणीअ में सवें माण्हुनि जो मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि ऐं करप्ट कामोरनि ख़िलाफ़ उडेरोलाल स्टेशन शहर में एहतिजाजी मुज़ाहिरो धरणियूं तरक़ियाती कम न थियण करे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। मटियारी ज़िले में पैदा थींदड़ कुदरती गैस ऐं तेल जी रॉयल्टी या मिलंदड़ करोड़नि रुपया जेके ज़िले जे अहम कामोरनि जे हवाले थियण खां पोइ उन रक़म में वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे। नसीर अहमद मेमण असां मुसलसल मटियारी ज़िले में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं पर सिंध हुकूमत ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं उहो मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि ऐं करप्ट कामोरनि खे बचाइण में रुधल आहे। हिननि वधीक चयो त मटियारी ज़िले में एतिरी क़दुरु करप्शन कई वई आहे जो मटियारी ज़िलो हाणे मोहन जे दड़े जो ॾेख ॾेई रहियो आहे। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान नेब एफआई ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इदारनि खां मुतालबा कयूं त मटियारी ज़िले में थियल करप्शन में मुलविस चूंडियल नुमाइंदनि ऐं कामोरनि ख़िलाफ़ जांच करे में जल्द तरक़ियाती कम शुरू कराया वञनि न त ॿी सूरत में असां सॼे ज़िले अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं बुख हड़तालुनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यूज़ सईदाबाद।